नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त जश्न ईद मिलाद नबी जी अहले इस्लाम खे मुबारक हुजे। अल्लाह हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा खे रहमतुल आलमीन बणाए मोकिलियो। नबी जे नक्श कदम ते हलंदे पंहिंजे अमल ऐं किरदार सां अमुन मुमकिन बणाए सघूं था। नबी जे मंशूर ऐं उसूलनि सां मुआशिरे खे पुरअमन बणाए सघिजे थो। अॼु जो ॾींहुं मुस्लमाननि लाइ अहम आहे। सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे, मुल्क खे दुश्मन गैर मुस्तहकम करणु चाहिनि था। आवाम ॾफेड़ पकड़ींदड़नि खां होशियार रहे। अहम ख़बर आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त जश्न ईद मिलाद नबी जे अहले इस्लाम खे मुबारक हुजे। अल्लाह हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा खे रहमतुल आलमीन बणाए मोकिलियो आहे। नबी करीम जे नक्श कदम ते हलंदे पंहिंजे अमल ऐं किरदार सां अमुन मुमकिन बणाए सघूं था। नबी करीम जे मंशूर ऐं उसूलनि सां मुआशिरे खे पुरअमन बणाए सघिजे थो। अॼु जो ॾींहुं मुस्लमाननि लाइ अहम आहे, जॾहिं त मुल्क खे दुश्मन गैर मुस्तहकम करणु चाहिनि था। वॾे वज़ीर जो चवणु आहे त आवाम ॾफेड़ पकड़ींदड़नि खां होशियार रहे। इस्लाम अमुन ऐं भाईचारे जो दर्स ॾिए थो। कराची में 12 रबीउल अव्वल जे मरकज़ी जुलूस में वॾे वज़ीर गवर्नर सिंध बि शिरकत कई। मेमन मस्जिद खां बरामद थियल मरकज़ी जुलूस निश्तर पार्क वटि पुॼाणी ते पहुचंदो। जश्न ईद मिलाद जी नबी जी अहले इस्लाम खे मुबारक हुजे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त नबी करीम जे नक्श कदम ते हलंदे पंहिंजे अमल ऐं किरदार सां अमुन मुमकिन बणाए सघूं था। नबी करीम जे मंशूर ऐं उसूलनि सां मुआशिरे खे पुरअमन बणाए सघिजे थो। अॼु जो ॾींहुं मुस्लमाननि लाइ अहम आहे। मुल्क खे दुश्मन गैर मुस्तहकम करणु चाहिनि था। आवाम ॾफेड़ पकड़ींदड़नि खां होशियार रहे। इस्लाम अमुन ऐं भाईचारे जो दर्स ॾिए थो। कराची में 12 रबीउल अव्वल जे मरकज़ी जुलूस में वॾे वज़ीर ऐं गवर्नर सिंध बि शिरकत कई। मेमन मस्जिद खां बरामद थियल मरकज़ी जुलूस निश्तर पार्क वटि पुॼाणी ते पहुचंदो।